शादी जे रिश्ते में ख़ुशी, दुख ऐं ॿियनि जज़्बनि खां हटी करे पंहिंजो पाण में कुझु अनोखा फ़ाइदा ऐं हक़ीक़तूं बि लिकल हूंदियूं आहिनि, जेके असां सभिनी जे अॻियां त हुजनि थियूं, पर घटि माण्हुनि खे इन्हनि बाबति ख़बर हूंदी आहे। थी सघे थो त तव्हांखे यकीन न अचे, पर शादीशुदा माण्हुनि जी सिहत हैरान कंदड़ हद ताईं हिक ॿिए सां ॻंढियल हूंदी आहे। अहिड़ी ॻाल्हि जापान में थींदड़ हिक तिबी तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। माहिरनि जो चवणु आहे त शादीशुदा जोड़ो न रुॻो तिर्ज़े ज़िंदगी जूं आदतूं, पर जिस्मानी बीहक, ब्लड प्रेशर ऐं कुझु मर्ज़नि में मुब्तला थियण ताईं हिक ॿिए ते असर छॾींदो आहे। इन खां अॻु तहक़ीक़ी रिपोर्टुनि में इहो इशारो ॾिठो वियो हो त पंहिंजे जीवन साथी जी ॻोल्हा लाइ हिक जहिड़ी समाजी हैसियत, तालीमी पस मंज़र, नसुल ऐं वज़न रखंदड़ फर्दनि खे तरजीह ॾिनी वेंदी आहे। इन जो मतिलबु इहो बि थींदो आहे त शादीशुदा जोड़ा अक्सर करे जीनियाती तौर ते हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि। इन तहक़ीक़ में जापान जे 5391 ऐं नीदरलैंड जे 28,000 खां मथे जोड़नि जी डेटा जी जांच पड़ताल कई वई। ॿिन्ही मुल्कनि जे जोड़नि जी तिर्ज़े ज़िंदगीअ जूं आदतूं ऐं जिस्मानी आदतूं जहिड़ोक सिगरेट वापराइण, वज़न, पेट जे चौधारीअ वारी चर्बीअ जो हुजणु ऐं जिस्मानी वज़न मिलंदड़ जुलंदड़ हूंदो आहे। माहिरनि जॾहिं डेटा खे गहराईअ में वञी जाचियो त उन्हनि खे ख़बर पई त जोड़नि में ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल ऐं ट्राइग्लिसराइड लेवल बि मुताबिक़त रखंदा आहिनि। अहिड़ीअ रीति लाॻापियल वाक़िअनि जहिड़ोक रत जो वहिकिरो, ज़ियाबतीस ऐं मेटाबॉलिक सिंड्रोम सां बि हिक ई वक़्तु मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। तहक़ीक़ में ॾिठो वियो आहे त अहिड़ी हिक जहिड़ीअ जो जीन्स जे बदिरां तिर्ज़े ज़िंदगीअ सां घणो लाॻापो हूंदो आहे, जंहिंमां सिहतमंद चूंडुनि जे हवाले सां इशारा मिलिया आहिनि। माहिरनि चयो त जोड़नि में सिहतमंद बराबरी हुजणु घुर्जे त जीअं उहे हिक ॿिए जी सिहत खे बहितर बणाए सघनि, ख़ासि करे अहिड़नि मर्ज़नि मां तहफ़ुज़ मिली सघे जेके तिर्ज़े ज़िंदगी ऐं माहौल मां असरअंदाज़ थींदा आहिनि।